अवामी आवाज़ मीडिया ग्रुप पारां ऐलानियल सिंध जे सकाफ़ती दिहाड़े सिलसिले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जे इज़हार तौरु रैलियूं कढी मच मुशारा करे तक़रीबूं कोठाए भरपूर मुहबत जो इज़हार कयो वियो। गंबट में समाजी अॻवान पीर सैयद नूरुल हुदा शाह जिलानी जी रिहाइशगाह ते सकाफ़ती मच कचहरी ऐं सुफ़ियाणी महफ़िल कराई वई, जंहिंमें सिविल सोसाइटी सां गॾु सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। समाजी अॻवान बंगल ख़ान हुजण, आसिफ अली हुजण, तारिक दस्ती, नवाब अली हुजण पारां मच कचहरी कोठाई वई। नवाब शाह जे ॻोठ मोहम्मद ख़ान चांडे में मेज़बान अकरम चांडियो, दुरमोहन चांडियो पारां मच कचहरी कराई वई। हालाणी में सिंध सहाफ़ी संगत ऐं प्रेस क्लब हालाणी पारां तकरीब कोठाई वई, जंहिंमें संगत जे मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो, जनरल सेक्रेटरी ग़ुलाम मुस्तफ़ा मुग़ल खैरपुर, सहाफ़ी इत्तेहाद जे सदर ग़ुलाम हुसैन चांग, फ़याज़ सोलंकी, गंबट सिंध सहाफ़ी संगत जे सदर फ़याज़ अहमद रतड़ ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब में सिंध जे सुरीले फ़नकारनि सारंग महसर, तारिक ताहिर हुसैन ख़ासि के लिए क़ौमी गीत ॻाए महफ़िल में मौजूद माण्हुनि खे झुमाए छॾियो। किपरो में आल सिंध कुंभर इत्तेहाद पारां हिथोंगो बस स्टैंड खां मोहम्मद यूनुस, जावेद अली, इब्राहिम कुंभर, राजा रशीद कुंभर ऐं ॿियनि जी अॻवानी में सकाफ़ती लिबास ओॾे शानदार रैली कढी वई। रैली ते शाइरनि पारां गुलनि जी वर्खा कई वई। आल सिंध कुंभार इत्तेहाद जे अॻवान ख़िताब कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध पंहिंजी शानदार तारीख़ ऐं तहज़ीब रखंदड़ सूबो आहे। इन मौक़े ते मौजूद सहाफ़ियुनि खे आल सिंध कुंभर इत्तेहाद जे अॻवाननि हार पाराया। शहदाद कोट प्रेस क्लब में सिंधी अदबी संगत पारां अवामी आवाज़ पारां सकाफ़ती दिहाड़ो अचो त सिंध जा वसीला बचायूं जे उनवान हेठि कोठायल तकरीब में सिंध जे क़ौमी रागी वकार मल्हा क़ौमी गीत ॻाए तकरीब में वेठल सवें नौजवाननि में सिंध सां अमड़ जे प्यार करण वारो उत्साह पैदा कयो। रंगारंगी सकाफ़ती तकरीब में मक़ामी फ़नकारनि तनवीर चौढियो, फ़कीर ख़ालिद तुनिया ऐं ॿियनि पिणु क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झुमायो। इन मौक़े ते सिंध संगत जे अॻवाननि तालिब सुमरो, कामरेड गौस बख्श मक्सी, जे सिंध क़ौमी पार्टी जे मरकज़ी अॻवान कामरेड हुबदार मीरजत, STP अॻवान कामरेड हयात तुनिया ॿियनि चयो त सिंधी सकाफ़त उन्हनि लाइ तमामु घणी अहमियत रखे थी। हू हर हाल में सिंधी सकाफ़त सां पंहिंजी मुहबत जो इज़हार करण लाइ टोपी अजरक पाए अहिड़ियूं तक़रीबूं कोठाईंदा रहंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk